रब्बुकुमुल आला मां तव्हांजो वॾो रब आहियां तवजो कयो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम आयो चई तू छाजो रब रब आ जेको सारे जहान खे हलाए चलाए खाराए प्यारे तवजो कयो फिरौन जे घर में रहण वारी उन जी घरवारी 7 क़िस्म जा ताम खाइण वारी बेटुनि ते सुम्हण वारी ऐश करण वारी ऐं उन जे कन ते जॾहिं मूसा नबी जो कलमो पहुतो चवे थी ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह फिरौन चवे सो आसिया हे छा करे छॾी मां त दावा कया त अना रब्बुकुमुल आला मां तव्हांजो वॾो रब आहियां अम्मा बीबी आसिया चवे थी फिरौन ॻाल्हि ॿुध तूं रब नागी रब आ जेको निंड खां पाक खाइण खां पाक पीअण खां पाक अखियुनि सां ॾिसां थी तूं निंड थो करे अखियुनि सां ॾिसां थी तूं मानी थो खाए निंड थो करे पाणी थो पीए मां उन रब करीम जे मथां ईमान आंदो जेको तुंहिंजो बि रब मुंहिंजो बि रब जनाबे मूसा नबीअ जो बि रब जंहिंजो लक़ब अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दादा दा चलो सुभान अल्लाह अल्लाह अकबर जी चलो हिंदू न तो लो ऐ सव्या तो ही तो बयान कनो ऐ सव्या तो ही तो हलना से ऐसा खत्म गारी में नदी और जे कुत्तो बिलो हलाल कना से तो वना माल में हां सिंगारा साहब सच्ची गाल करण वारो के न वणदो थोरो तो जो मां जल्दी तो खत्म कया सजी मंजूर जी मूसा कहला ना मां अगे में वाय दुनिया हे होयो ही कोन करे हे होयो ही कोन तो मां के यारे आखिर में वारो न तई ओ नंडर बयान है नारन ते जोरा हे फेसबुक वाला खाली आयो तो बंद क्यों मेहरबानी करे डायरेक्ट ना लाए बस ये बर्फ वाला ना वो बंदूक तो चले से तू चुप कर तू और इने कोनी के चले वहां न कर मुझे वाय समय मुके नारायण वारो मौली मान आया बुधो वे सब सज वाय जो हिज भी नहीं तो चल हां सुभान अल्लाह जा सुभान चले वहां इलाज करायो तने अदा मन केरा बाट ये जो वो भी तले तले सो कराए चो सुभान अल्लाह चली मैं अब आए कट जाए सब डायरेक्ट ना लाए ना डायरेक्ट ना तवज्जो तू भी तना को दी के चले वहां ना तू ने घटा चो सुभान अल्लाह हां बुदो अल्लाह अम्मा बीबी आसिया रज़ी अल्लाह ताला ना गिंदोरे ताल थी मानी बंद पानी बंद तवा बिनी जी मानी पानी बंद थे त मजो पो थींदो ए भाई जे खबर पए घणे 200 ओरे सवेरे एकड़ो बियो लगो मस्जिद में चे अया भत न ता विरायो मजो विरायो ता गलती न कर तवज्जो कर ओ मुसलमानो कलमे वारो अम्मा बीबी आसिया जी मानी बंद पानी बंद आए हिंदोरन ता लदिया ओ मुजी कलमे वारी अम्मा मुसलमान अल्लाह तो जो पर्दो हया सलामत रखे अल्लाह अल्लाह आए फिरौन चवेसो वडो पत्थर खणी बीठो आ हथन पेरन में किल लगा प्याड अखियूं बंद थी वयो चप सुगी गिड़ी सुगी वई फिरौन चवेसो आसिया मुझे मताने मुखे रब करे मन्यो त हर से तुंजी बहल अम्मा बीबी आसिया दिल मा दी दाह करे अल्लाह अल्लाह तवज्जो कयो या गाल इन कुरान शरीफ में लिखी पई दव
चवो मंसूर अहमद कलोड़े जेको चवे अचण वारो उन जे दावत अचण वारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा फरमाई वज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीना कफरू इम्राअत वज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्राअत फिरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह व नज्जिनी मिन फिरऔन व अमलिही व नज्जिनी मिनल कौम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो हाय चवे थी मुंहिंजा मौला फिरौन ज़ुल्म जी इंदा करे छॾी अल्लाह मुंहिंजी मानी बंद पानी बंद हाय जंगू बाऊं भॼी पयूं तुंहिंजे नाले ते कुर्बान ओ करीम अल्लाह ओ रहीम अल्लाह फिरौन ज़ुल्म जी इंदा कयो मां पगला नथी घुराए मारियो नथी घुराए भई तो फिल जन्नत जन्नत में नंढड़ो कमरो थी घुराए अल्लाह 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 मेहरबानी कर रब फरमायो ओ ईमान वारो गाल ॿुधो जिन चयो असांजो रब अल्लाह सुम इस्तक़ामो वो मजबूत थी भी रहियो हाणे रब तो फरमाए मरण वारे टाइम ते अल्लाह जी रहमत जा मलाइका जन्नत जो रूमाल खणी उन मुवाहिद जे मथा अची बीहंदा आहिनि जेको चए थो मुंहिंजो रब अल्लाह हाजत रवा मुश्किल गुज़ार मजबूत थी बीरे इन टाइम ते अजी चवंस था अल्लाह तख़ाफ़ु खौफ न कर वला तहज़नु गमगीन थी व अबशिरू बिल जन्नत असां तो जन्नत जी बिशारा था ॾियूं जंहिं जन्नत जो अल्लाह तो सां वाइदो कयो इदी ईमान वारी मजबूत औरत क़यामत जे ॾियारे इन बीबी आसिया जो निकाह जन्नत में मदीने जे मीर सां थी तवज्जो 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 औरतूं हुयूं हज़रत बिलाल आज़ाद थी आयो बिलाल जी मोहब्बत रोंदो पियो अचे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिलाल जीव कया मिन जलाल नरो 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 हाणे के तू काफर जो गुलाम नागी के गुलामात तू मोहम्मद अल्लाह जो गुलाम आए अमा जे घर में को बच्चो रोंदो अम्मा पांजी चादर सां घोड़ाऊंगी अबो पंहिंजे रूमाल सां घोड़ाऊंगो हवाले यार काला बिलाल रंग सादड़ो वार घुंडीदार चप मुबारक वॾा अजो मक्के में तो रोए मोहम्मद मुस्तफा या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फहु अव यंकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरतिल कुरान तरतीला बरादी कलोड़न वारो उहा चादर जंहिंजो बयान कुरान में हो मक्के में बिलाल पेरो मोहम्मद मुस्तफा पांजी चादर सां बिलाल जा घोड़ा होंगे ये ईमान 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 ये मोहब्बत है बिलाल बिलाल आका सही मेराज वारी रात मेराज ते जुतिया जो आवाज केरा 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 इति केरा आयो जो जुती जो असा गांव में चेसी भी कोई ना आयो तुझो गुलाम नालो तसी बिलाल रंग सादड़ो वारा घुंडीदार चपड़ा वडा तुझे गुलामी जे करे रब इज्जत एडी कई त जो घुमे मक्के में तो इन जे जुती जो आवाज मोहम्मद अल्लाह तो के जन्नत में तो असा नबी जी गुलामी चले नहीं नाले में गुलाम नाले में आशिक रसूल गुलामी काने हुजूर जी गुलामी के हुजूर जे तरीके से जिंदगी गुजारियो अल्लाह कुरान में तो जय माता जा गुनाह भी बख्शिंदो मां मोहब्बत भी कंदो मां गुनाह नबी जे तरीके दे
जन्नत हुजूर जे तरीके तवज्जो कयो मुसलमानो अल्लाह जी ज़ात जो कसम हुजूर जो तरीको केड़ो आ तवज्जो कर जरे मको पाक फतह थियो रमजान जो महीनो गुजरी वई उन में मको फतह थियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मक्के वारो पांजे घरन जा दर बंद करे छड़ियो मुजी जंग न चाचे अब्बास जे घर में वञो मुंहिंजी जंग न अबू सुफियान जे घर में वञी पनाह वठो मुंहिंजी जंग न उन खां बाद में भी घणा माण्हू निकिरी आया गिरफ्तार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे शान ईमान सां वॾे दबदबे सां मके पाक में फतह थियो आया हे माण्हू बता भी आका से फरमायो मके वारो उहे ॾींहं यादि अथव जॾहिं मां मोहम्मद मुस्तफा कलमे जी दावत ॾिनी तव्हां मूंखे चरियो चयो मूंखे पत्थर आयो गलीअ मां गुज़र कयां पत्थर आओ साईं उहे ॾींहं यादि अथव कुरारी बीबी सुमैया खे उठ में ॿधी करे तव्हां ॿध कयो आओ साईं उहे ॾींहं बि यादि हूंदव बीबी सुमेर जूं अखियूं कढियो आओ साईं उहे ॾींहं बि यादि हूंदव मुझे यासर के तवा शहीद करे छड़ियो आओ मुझा साईं उहे ॾींहं भी याद हूंदव मक्का बतुल्ला में नमाज पे पढ़ा उठ जो किनो जुमो जे मथा रखियो आओ साईं ये ॾींहं याद अथव मुझे न कारले बिलाल के ततीरी थी दे सुमारे सीने ते पत्थर रखंदा हो चाबू गनी मार ॾींदा हो ज़ालिम तहां के रहम न ईंदो हो आए इन जे जिस्म मां जने रत निकरंदी ही टांडा भी समंद कंद हेठ कहीं भी डन अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए बुधायो अज माता सा केड़ो हशर कंदुस कंद हेठ कहीं भी सोण तू तो कपरावन सा भी भलो हलंदो पांजन सा भी भलो सोना जेको तोखे न दींदो आ तो न के दींदो सोना उम्मीद आ माफी जी वाह शफीक नबी वाह मेहरबान नबी वाह वफादार नबी हुजूर फरमायो मक्के वारो अज मां तव्हां के वो जवाब दो ॾियां जेको जनाब यूसुफ नबी पंहिंजनि भाइरनि खे ॾिनो अल्लाह अल्लाह अहिड़ो हुजूर क़ुरान जी आयत पढ़ी जनाब यूसुफ नबी भी भाइरनि खे ईअं चयो ला तस्रीब अलैकुम यगफिरुल्लाहु लकुम व हुवा अर्हमुर राहिमीन अजमा मोहम्मद जी तहां दे का भी मयार कान यूसुफ भाइरन की नबी माफी ॾिनी पंहिंजनि माइटनि खे काफ़रनि खे जिन हुजूर खे ईज़ायो मां तव्हां खां पुछां थो तव्हां कलमो पढ़ियो आहे न मुसलमान हो न रमज़ान में तव्हां घरनि खे माफ़ कयो अल्लाह असांजा गुनाह माफ़ तव्हां माफ़ी ॾिनी न न जेके पाण में कावड़ियल हुए चयो न रिश्तेदारियों गंढव जने अल्लाह मित्राचारी पैदा कई ही न वो दाहों भी करे मौला मौला मांगे छिन्नदा मौला मांगे कट्टीदा थोड़ी गाल जे करे है ना हे पंजा रिश्ता खत्म कंदा एतरे कदर रिश्ता खत्म कंदा जो तलाकुन दे गाल इंदी मरण माल मोह के बेजो न ॾिसंदा अल्लाह मांखे पैदा न कर अल्लाह मांखे पैदा न कर रब फरमायो ओ मित्राचारी घबराए न मां अल्लाह तोखे पंहिंजी रहमत सां दो गंढे मित्राचारी अल्लाह जे अर्श सां गंढल अथव ओ कलोड़ो साहब कोलाची साहब दायो साहब बी कौम वारो चन्ना साहब अल्लाह जे अर्श सां मित्राचारी गंढला रब फरमा जेको तोखे गंढींदो मां पंहिंजी रहमत सां गंढींदो मां जे तोखे छिनंदो न मां छिनी छॾी काथे मित्राचारी छिनी छॾे पंहिंजा न वणे वञी ॿिए हंधो वरितई पंहिंजनि में न वञी ॿिए हंधि खे ॾिनई
काथे आ तो वट मिठा चारी काथे आ तो वट रहम काथे आ तो वट वडन जी इज्जत काथे आ तो नेमत नन्हनि मथा शफ़क़त हुजूर फरमायो आए उहा सामान आहे हुजूर फरमायो जेको असां जे वडन जी इज्जत न करे नंढड़ा ते रहम न करे हुजूर फरमायो जो उम्मतीना के वडन जी इज्जत कर नंढड़ा ते रहम कर यतीम जे मथे ते हथ रख हथ जेडा जेके वार ईंदई अल्लाह हर वार जे मुकाबले में गुनाह साणे रब दर्जा बुलंद करे छॾींदई वारे जे आरे पंहिंजनि छोरनि खे चार चार वॻा वठी ॾिनई यतीम ॻोल्हई त यतीमनि खे ॾियईं उनजो हक़ आहे रनुज़ारनि खे मथे ते रहो वठी ॾियण जो हक़ आहे या पुछा न थींदई तो तू पाण रहो करे खाधो तुझे पाड़े में माण्हू अहिड़ो हुयो जंहिंखे खाइण जे लाइ अटो कोन हो हुनखे रमज़ान में इफ़्तारी कराई ईद ते हुनखे का भाॼीअ जी ज़री ॾिनई ख़ुशामद ते लाइ केतिरो थो खाराए वाह वाह ते लाइ केतिरो थो खाराए यतीम बुख पिया मरनि रनसारा बुख पिया मरनि पाड़े वारे खे मानी खाइण लाइ कोन्हे तूं माण्हू खे कर यतीम जो ख्याल कयो यतीमन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईद वारे दिहाड़े ते सोने हसन हुसैन के कुल्हन ते खणी ॿाहिरि निकिता घिटीअ में हिकिड़ो ॿारड़ो हो मिट्टी में तमामु वीचारो भरियल हो मथे में मिट्टी पेला उगाड़ा कपड़ा में अड़ा रोए साईं सदको वञास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लड़ी आया पुटड़ा ईद जो दिहाड़ो आज खुशीअ जो सभिनी लटा पातान तो लटा न रोए पियो जेको अॻे दिल में गुण भरियल हुजे दुख में वरी जे दुख होण वारो आयो तो ये घोड़ा दिल वारा वरी अची करे अखियुनि में पवंदा रोई करे चवे तो मुंहिंजा साईं अबो कोने मूंखे लटा के रोटी रे अमर काने मुझा साईं माके तड़ो केर कराए अल्लाह हुजूर फरमा घबरा न ओ मुझा बचड़ा तुझो अबो कोने तुझो अबो मा मोहम्मद अमर काने अज उठी आया आशा जिया को जल्दी कर इनके हार सिंगार कराए तड़ो कराए पांजी न्याणी ने मानू मोकलियो मैं घर में यतीम आयो अम्मा हसन हुसैन जे वगर मां को वगो अथई अम्मा ने तमा यतीम के पाराया अल्लाह अल्लाह अम्मा फातिमा तो ज़ोर हसन हुसैन जे वगर मां हिकड़ो ॿई वगा मोकिले जेके जिब्रील जन्नत मां खणी आयो एना हुसैन जो वगो पूरो आयो सुरमा जिया सीध निकरी हुई खुदा जी ज़ात जो कसम जेको 5 मिंट रोए पियो हाणे खिले पियो चो मोहम्मद रोण वारन के खिलाण आयो हो तो खिलाण वारन के रोवारे छड़ियो माण्हू जे मन मिठी विधई माण्हू जा हक़ खाई वई कंहिंजी बकरी खाधई कंहिंजी बेइज्जती कई कंहिंजी ज़मीन जो टुकड़ो खाई वई कंहिंजो फुट सोरी इन फुट जी ज़मीन कच्चे ऐं 7 ज़मीनूं हेठि तोक करे उन जे गिचे में परावींदो पोइ रब जॻह पेश खाई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया लोगो ॿियो ख़बर कंहिंजो हक़ न खाधो सहाबा जो या रसूल अल्लाह तो हक़ न खाध तुंहिंजे अचण सां ग़रीबनि खे पंहिंजा हक़ मिली विया हुजूर फरमाया यार कंहिंजो हक़ खाधो त माफ़ी वठो अल्लाह जो नालो कंहिंजा हक़ न खाओ कंहिं सां ज़ुल्म न कयो कंहिंखे ईसायो न ये जन्नत सोली न
जन्नत ॾाढी सोली आ पर यार उन तरीक़े ते हलंदे त सोली आ न त ॾाढी ॾुखी 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 अचो 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 अब यमा जो तो रिजल रब्बु फी रिजल वालिद अबू अमाराजी अल्लाह राजी पीमा के गारियूं अबे जो तो बनाए अम्मा के कुराड़ी का सवाना तो चले पी के मड़वा कुराड़ा अच्छी डाली वाली की थोड़ी इज्जत कानी कचहरी में वडो को गालाए साव न तो करे छोरा जवान वेठा न बस असा मौत भरो ना 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 अल्लाह अकबर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाण फरमायो भाई मां मोहम्मद ता के माफ करे छड़ियो पाण फरमाए हे बिलाल आ ना हे बिलाल रंग कारड़ो बिलाल जीव गया आमिना जा लाल हेरे आ पुट चढ़ी वञो काबतुल्लाह जे सत ते चढ़ी करे आसान बुधाए मक्के वारन के चओ न सुभान अल्लाह चढ़ियो से मथे सत हर को पियो चए मौला मक्को ॾेखार मदीनो ॾेखार रोंदे रोंदे साल गुज़री विया हजरत बिलाल काबतुल्लाह जे सत ते चढ़ियो बीठो आ रंग कारड़ो वार घुंडी चढ़ियो मथे पाण फरमायो बिलाल जी गया आमिना जा लाल आजान दिन से आजान ॾिया पर मोह काॾे क्या काबे जे सत ते चढ़ियो बीठो हुजूर मुर्ग पाण फरमायो ओ बिलाल तू काबे जे सत ते बीठो तू मां मोहम्मद मुस्तफा जे वज़ा वारे चेहरे के ॾिसी करे काबे जो अक्स मोहम्मद जे चेहरे में ईंदो बिलाल मां मोहम्मद जे चेहरे में ॾिसी करे मक्के वारन के आज़ान ॿुधा इज्जत मोहम्मद जे दीन में कलमे में इस्लाम में रंग सादड़ो काबे जे सत ते चढ़ियो बीठो आ अल्लाह तो फरमाए मुझी नजर तांजे पैसे लेने तो मां जो तो पैसे वाराऊं मुझी नजर तांजी हुस्न ने भी ना है तो सोहणो आ या कारो आ मुनी नजर तांजी कौम ते भी ना है तो कौम जो वडो आ नंढो आ मां अल्लाह जी नजर तहां जे दिलिन ते तहां जो दिलियूं केतिरो थी चोरो वठ उलमा सां मोहब्बत करियो औलाद जा दुश्मन न थियो औलाद के कुरान पढ़ायो औलाद के आलिम कयो हाफिज कयो निमाजी कयो घर में मायने के जो तो नमाज पढ़न खुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जे लाइ रोई विया ॾींहुं रातिन जो रातियूं अर्ज़ो खणी आयो आया ईअं हर महीने में जलसा करायो त ईमान ताज़ो थे अॼु दिलि ठरी अथव या सड़ी अथव जंहिंजी ठरी आहे उहो ॾाढा सुभाणे अल्लाह उलमा जी इज्जत कंदो नबी से फरमायो जी ताकि मौलवी साहब बुधायो ना क्या मजे ॾियारे अल्लाह चंद से हेडी आलमन सां संगत हुई चई सही न आलमन सां कचहरी कने चई सही कोन चई भला दे खबर आलमन सां गॾु मानी खाधई चई सही न अल्लाह चंद भला आलिम जी दोस्त सां तुंहिंजी दोस्ती हुई सही हाँ ए हाजी मोहम्मद होयो ए मंसूर वारा इन्हनि जी मौलवियुनि सां आलिमनि सां मोहब्बत ही असांजी वरी इन्हनि सां अल्लाह जो कसम आहे क़यामत जे ॾियारे रब चवंदो सा हल तुंहिंजी दोस्ती आलिम जे दोस्त सां ई तोखे बि बख़्शे छॾो आलिमनि खे गारियूं न ॾियो उलमा जी इज्जत कयो अॼु तेल जो महांगो थे 350 रुपया लीटर थी वियो आहे माण्हू गारियूं कायदे सुध अल्लामा राशिद महमूद खे आलिम अल्लामा राशिद महमूद जा के पेट्रोल पंप हनी या हुकूमत जो को सलाहकार जरदारी के ना गारियूं शरीफन के ना जेके शरीफ दा सलाह असां त हर जाइ ते
जुल्म के खिलाफ आवाज उठारियो उलमा मेहनत कई अल्लाह जो नालो तो मानो आलिमन के गानियों ता जन ई ता आलिमन जा गलतियों ऐब गोलण जी खैरात का वो कुत्तो हड्डा गोली भौंकन था आलिमन जे मत आलिम न हुजन खुदा जी जात जो कसमा सा भितरों ठिकर खाई 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 मरी वञो ई तो आलिम जे असन जी इज्जतुन असन जी ईमान जा चौकीदारन अज वायदो क्यों तो उलमा सा मोहब्बत अज वायदो उन दौर में इलेक्शन वाले दौर में उलमा के वोट न दियो हाने वारो क्यों काले और राशिद महमूद साहब काले मौलाना फजल रहमान साहब तेल महंगो थियो न जो काले जरदारी उनके तो को चाहिए न तो सदर मुल्क जो हुआ उनके जाओ न काले शरीफ शहबाज उनन जे खिलाफ होतो न बाकी रही अल्लाह राशिद महमूद अचे वो धरणो हणे असा परे का दिसो हां सही जो हां ता भी हिम्मत कई हो ना अल्लाह राशिद महमूद हर जुल्म के खिलाफ आवाज उठारियो आई उठारियो होई आई उठारो रहंदो खुदा जी जात जो कसम शहीद खालिद महमूद जे खून की हुन अया भी पानी दई इन जमीयत उलमा इस्लाम के 14 चंड लगाए छड़िया हन हुन जी मेहनत जारिया जारी रहंदी जो जेस ताईं सिरिया में साह हुआ असा जो कायद जमीयत मौलाना फजल रहमान अल्लामा राशिद महमूद ऐं जमीयत उलमा इस्लाम सा जो साथ रहंदो नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान मौलाना राशिद महमूद सुमरो जमीयत उलमाए इस्लाम अज गोडी तैयारी को तो 2027 मार्च जे हिन महीने में ईंदड़ साल 3 डी पूरा और जे सखल जिले में सखल शहर में आलमी अमन इज्तिमा थी रहो आ असा तो मेहनत कयूं था पूरी दुनिया जा आलिम ईंदा अज गोडी तैयारी कर जो इंशाअल्लाह इन आलमी अमन इज्तिमा जे ला जो मेहनत कंदास हां असा मेहनत था क्यों आलिम मेहनत था कन न दियो आलिमन के घरो त गालायो ना ओ ईमान बचायो पंजो आलिम नबियन जा वारस तव खुदा जी जात जो कसम अल उलमा वरसतुल अंबिया मानु दा जन सही बोल बिन अल आलिमन के भाव ना है तू कूड़ा अल्लाह सच्चो अल्लाह तो फरमाए इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा रब तो फरमाए तो मुंह कान रिजण वारा मुंजा आलिम शहीद खालिद महमूद नव्वर अल्लाह मरकदहु अल्लाह उन जी कब्र के नूर सा मुनव्वर करे जेसी ताई आखिर ताई उन हक ऐं सच जी गाल के लिकायो न हक ऐं सच जी गाल कंदे 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 गोली जो निशानो बणजी वियो पर रब उन जे इखलास के ॾिठो त हे सच्चो आ हे सच जी गाल करे थो तंहिंजे करे रब उन खे शहादत ॾिनी सजदे में सुबह जी नमाज में वरी उन जे पोयों पुट के बहादुर अल्लामा राशिद महमूद अल्लामा नासिर महमूद अल्लामा तारिक महमूद अल्लामा ताहिर महमूद हिक न छह पुटन जा बहादुरन जेके दीन इस्लाम जी खिदमत कंदा अज वायदो कयो अल्लामा राशिद महमूद सां जो सभिनी जो साथ दींदो उलमा सा मेहनत मोहब्बत कंदो हिकड़ी जमात तो हक जी उन सा ताल्लुक कायम कयो प्या मानू गालान गडवद गालान हक ऐं सच जी जान तने पौंदी न खबर तने पौंदी त हक चाहे बातिल चाहे जले मानू घटवद गालाइंदा त हाने खबर पौंदी त हक जा आलिम आहिनि हाय जंहिंजे कायद जंहिंजो सिंध जो कायद अल्लामा राशिद महमूद सिंध जो अमीर सही अब्दुल कयूम साहबा या हक ऐं सच जी निशानी जो मुखालिफ के पेट में सूर तो पे पर याद रखी चलियो जो इंशाअल्लाह हाने ईंदड़ इलेक्शन में चंगन भलन जा चो लाह कढी छॾींदासीं ॾाढा चो सातरी बो
अज खां थी तहां अज शाहे अज 27 मार्च ईंदड़ साल मार्च जे महीने में आलमी अमन इज्तिमा उन जे लाइ भी मेहनत कयो ऐं ईंदड़ इलेक्शन जे लाइ भी मेहनत कयो त चो वोट उलमा खे ॾींदसि। मां दुआ तो कयां अल्लाह ताला इन कलोड़ा बरादरी कलोड़ा बरादरी के अल्लाह से हिम्मत अता फरमाए। असांजो मुजाहिद भाऊ खालिद महमूद साहब ही भी जमीयत उलमा इस्लाम जो पक्को मुजाहिदा अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह जो साथी न होता अल्लामा राशिद महमूद जो साथी सब अल्लामा राशिद महमूद जा बाह बेली थी वञो बाज़ू पड़जी वञो खुदा जी ज़ात जो कसम चो असांजो उलमा सां साथ आ जेतिरा चो समझो रहन भी जमीयत उलमा इस्लाम आसा त चो मरण भी समझो जमीयत उलमा इस्लाम सा। अल्लाहु अकबर। अल्लाह सही आलम जी मेहनत के कबूल फरमाए उलमा जो साथ दियो जमायत के छडींदो न जिया बकरी धन का जुदा थी विंदी है न वो बगड़ जे हवाले जेकर जमायत के छडी पंजी देगली जारी न मन शज़ शुज़ फिन्नार शैतान जे चंबे में हले विंदे शैतान सा यारी थी त जहन्नम में हले विंदो। हक ऐ सच जी जमायत है जेका किरदार में भी सच्ची ऐ जेका ज़बान जी भी सच्ची वायदन जी भी सच्ची वा एक जह जमात जो नालो जमीयत उलमा इस्लाम जहां जे पाकिस्तान न पूरी दुनिया जो अमीर कायदे मिलत इस्लामी मौलाना फजल रहमान असां जे सिंध जो अमीर सैयद अब्दुल कयूम ऐ कायद ऐ जर्नल इब्न जर्नल अल्लामा राशिद महमूद जेसी जो सिरिया में सावा समझो आलिम सा साथा जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीकी इल्ला बिल्लाह अरे करो समझो था ना उन्हें जो पट्टू ये जवाब छक न कदो तुझी गुलामी गुलाम मोहम्मद जो हाँ हजरत बिलाल के तत्ती रहती थी सुमारे मौलाना तत्ती रहती थी मां के नौजवान छोकरन चयो सी हजरत बिलाल जो वाक्य ॿुधाए बिलाल जो वाक्य तो खणो पर बिलाल वारे तरीके से हलन केरी तकलीफ आई नमाज नथा पढ़ो असां नौजवानो हर गाल दिना भाई चया सुभान अल्लाह चंदो नंढे सा कुटी दो मां ना दुसना रूबरी न कर सुभान अल्लाह जे अच्छी ते टाइम होंदो न सुभान अल्लाह जो मने हर जाते सुभान अल्लाह हां चे गुनाहगार जहन्नम में दान जे सुभान अल्लाह ना 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 भाई भाई चले आओ चुप करे तवज्जो कियो अल्लाह चुप करे भाई हाने बिनी सुभान अल्लाह कई तो पैन तो बिनी थी ना बुद्ध लोगो तवज्जो हो भी मौजूद घणा तो या चा कया वढाइन छा केड़ो मौजूद केड़े वारो अल्लाह जो बानो हे फेसबुक ते सजो वाइस तो हले तुंदो सजी दुनिया थी ॾिसी चवंदा अब्दुल जब्बार हेतिरी चैलेंज के वाइस तो मां छा कया अल्लाह दुरूद शरीफ पढ़ो हजरत बिलाल रजी अल्लाह ताला को तत्ती रेती ते सुमारियो सीने ते पत्थर रखियो बिलाल तड़पी तड़पी मरी बनी या मोहम्मद जो कलमो छड़े दे हजरत बिलाल जे तो उमैया तड़पी तड़पी मर मंजूरा पर मोहम्मद जो कलमो चल मंजूर ना ओ बेमार जन तवेबो आहदो 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 हिको अल्लाह हिको अल्लाह हिको अल्लाह हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला नो के बेमार जन बरादी कलोड़न वारो एडो मुझे साईं के पतो पइजियो पान फरमायो अबू बकर जी क्या मुझा दिल पर वनो बिलाल के आजाद करायो हजरत बिलाल धीरे धीरे सुम्यो पियो रसन सा बदो पियो अल्लाह अल्लाह ओ मारता जिन हजरत बिलाल पियो चे अहद एक अल्लाह अबू बकर सिद्दीक आयो भी
करे जे तो बिलाल मुबारक दई तुझे आजादी जो ऐलान मुझे मिठे मोहम्मद मुस्तफा करे छॾियो आहे। नारे तकबीर, शाने मुस्तफ़ा, अज़मते मुस्तफ़ा, शाने सहाबा, नारे तकबीर। बरादी कलोड़न जा मुसलमानो हे त बिलाल मर्द हो, ओ मुझो अबड़ियों मुझो न्याणियों मुझो भेनर, उन जमाने जो मायूं भी दलिसो खुदा जी जा जो कसम कुराड़िया मां बीबी सुमैया रज़ी अल्लाह ताला ना मोहम्मद मुस्तफा जो कलमो दी पढ़े अबू जहल चवे तो कुराड़ी साथे दिमाग खराब जो मोहम्मद जा कलमा दी पढ़े वाह ईमान वारी माई चवे दी अबू जहल गाल बुध अगे तू असा जो सरदार होए हाने तू असा जो सरदार ना है हाने असा जो सरदार मुस्लिम तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ियो तमे पढ़ंदी रहंदस जियां तोखे वणे तीअं कर। वॾो सालिम अबू जहल ॿउठ घुरायई खुदा जी सा जो कसम हिकिड़े जो मोहतरबे जो ॾखिण हेॾे तवजो कयो ऐं रसा दई उन उठनि जे जंगल में वधी करे अम्मा बीबी सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा जे जंग मुबारक में वधी करे चवे तो कुराड़ी छा ख्याल चवे थी उठन में वधी पईया इशारो ॾींदो हे उठ हेॾे वींदो अल्लाह अल्लाह ओ मुसलमानो कुराड़ीअ उठन में वधी पई चवे थी अबू जहल ओ सादी बात थी वींदस भली मां टुकड़ा थी वञा पर मिठे मोहम्मद जो कलमो कोन छॾींदी मां। अजोगी अम्मा मुसलमान सलाइण वारी नमाज नथी पढ़े घर में वेठी वांदी मुड़स कम तो रहींदो अमल पंहिंजा अमल को सवा जन्नत न मिलंदो हो मुझो अमड़ियूं मता चओ त बस असां मुसलमानो नाले में मथो उघाड़ो नमाज जे वेझो न ज़बान ते गिला चुगलियूं गार जिक्र कोन आवाज एडो घर में कन जो घिटी वारा बुधन इन माई जे मथा जेका कुरान ॾाढिया पढ़े न ऐं उन जी आवाज घिटी वारा बुधन हुजूर फरमाए इन कुरान पढ़ण वारे ॾाढिया आवाज वारी माई ते भी अल्लाह जी लानत हाणे अंदाज़ो लगाए नमाज कोने ये कुराड़ी आहे ईमान वारी कलमे वारी ये त मिठे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जी माई पर ओडे त नज़र कयो मूसा अलैहिस्सलाम जे दौर में ओ मुंहिंजूं अमड़ियूं मां तव्हां खे वरी किस्सा यादि ॾियारियां ॿुधो हूंदो अॻे वरी तवजो कयो खुदा जी ज़ात जो कसम फिरौन चयो न रब